नाज़रीन प्रोग्राम आख़िर छा कजे में आऊं तव्हांजो मेज़बान अली रज़ा मंगी तव्हांजो हाज़िर आहियां। नाज़रीन पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध कई वई आहे। 19 रुपया 95 पैसा पेट्रोल जे अघ में वाध कई वई आहे ऐं 19 रुपया 90 पैसा डीज़ल जे अघ में वाध कई वई आहे। नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर इसाक़ डार साहब चवे थो त असां IMF जे ठाह सबबि पेट्रोलियम शयुनि जे क़ीमतुनि में वाध करण ते मजबूर थिया आहियूं, जॾहिं त हू हवालो बि ॾिए थो त आलमी मंडी में बि तेल अघनि में वाध थी आहे। ऐं मॉनिटरी पॉलिसी जी ॻाल्हि कंदासीं त गुज़िरियल ॾींहुं मॉनिटरी पॉलिसी जो ऐलान थियो, जेका 22 सैकड़ो रखी वई त IMF उहा घटाइण जी बि डिमांड कई हुई या उहो बि शर्त रखियो, पर उहा छो नथी घटाई वञे इन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। मुल्क जो जेको आम माण्हू आहे उहो भोॻे पियो, परेशान आहे, महांगाई जेका आहे उहा चोट चढ़ी वई आहे। असां राब्तो कयो आहे, इक़्तिसादी माहिर आहिनि इंजीनियर जब्बार मेमन साहब असां सां गॾु आहिनि। मेमन साहब प्रोग्राम में भलीकार चवां थो। थैंक यू, वॾी महिरबानी। मेमन साहब, इसाक़ डार साहब चवे पियो त असां IMF जे ठाह सबबि पेट्रोलियम अघनि में वाध करण ते मजबूर थिया आहियूं ऐं जेको इशारो मिले पियो त ईंदड़ वक़्त में को रिलीफ मिलण जी का ॼण उमेदु जेका आहे अवाम मां घटिजी वई आहे। त हाणे अवाम इन शइ खे सम्झे पियो त ॾींहों ॾींहुं वधंदो वेंदो ऐं 12 अगस्त ते हीअ हुकूमत जेका आहे उहा पंहिंजो आइनी मुद्दो पूरो करे पई। वेंदे वेंदे हीअ हुकूमत जेको आहे उहो पेट्रोलियम अघनि में वाध करे वई आहे ऐं सूरत हाल हीअ आहे। इसाक़ डार साहब जो जेको बयानु आहे उहो बि अव्हां जे साम्हूं आहे। अव्हां कीअं था शयुनि खे ॾिसो? ॾिसो, ॻाल्हि दरअसल इहा आहे जो IMF जो सॼो जेको फ़लसफ़ो हो पाकिस्तान जे बारे में उहो इहो हो त पाकिस्तान में क़ीमत ख़रीद ऐं क़ीमत फ़रोख़्त, यानी जंहिं क़ीमत ते जेका शइ पाकिस्तान इम्पोर्ट करे वेठो ॿाहिरां अचे वेठी, या जंहिं क़ीमत ते पाकिस्तान का शइ मुल्क में ठाहे वेठो, जीअं असां बिजली चयूं त उन में बि हिकिड़ो कंपोनेंट ऑयल त आहे, पर मशीन हिते इंस्टॉल थियल आहे ऐं बिजली पैदावार थिए थी। त इन्हनि सभिनी शयुनि जे हवाले सां IMF जो हिकिड़ो जेके चइजे त बेसिक फिलोसफी कंहिं मुल्क में फाइनेंशियल डिसिप्लिन आणणु, जंहिंमें तमामु घणा गंभीर मसइला हुजनि, जीअं पाकिस्तान, उते क़ीमत ख़रीद ऐं क़ीमत फ़रोख़्त जे विच में जेका आहे सा सवाइ चंद फ़ीसद जेके चइजे त हिकिड़ा यानी इनएविटेबल, यानी बिल्कुलु जिन खे असां फरामोश नथे करे सघूं, उन्हनि नुक़सानात खां अलावा इहा क़ीमत ख़रीद ऐं फ़रोख़्त साॻी हुअणु खपे। थोरी देरि लाइ मां तव्हांखे सवले सिंधीअ में ईअं चवां त जीअं एनर्जी जेका आहे पाकिस्तान में, बिजली जी पैदावार जेका आहे उनजी क़ीमत जेका आहे, जंहिंखे चइजे त क़ीमत मैन्युफैक्चरिंग जी, जेका बि बिजली पैदा थिए वेठी या पैदावार बिजली जी क़ीमत आहे टोटल 3280 अरब, जॾहिं त उनजी फ़रोख़्त जेका आहे उन मां जेका हासिल थिए थी आमदनी उहा 1730 अरब आहे। तव्हां ॾिसंदव त इन में वॾो हिकिड़ो तफ़ावत आहे। अहिड़ी तरीक़े सां ऑयल लाइ जेकॾहिं असां अचूं था त ऑयल जी प्राइस में जेकॾहिं का सब्सिडी नथी ॾिनी वञे त इहा हिकिड़े आम माण्हू खे त ज़रूरु मुतासिर करे थी, पर उन सां गॾोगॾु उन्हनि हंधनि ते बि इहो जेको आहे सो हिकिड़े घटि क़ीमत जे सूरत में वापराए थी। जीअं थोरी देरि लाइ असां चऊं त हिकिड़ा तमामु वॾा डीज़ल जनरेटर जेकॾहिं कंहिं माण्हू जे घर में लॻो पियो आहे या पंहिंजे फैक्ट्रीअ लाइ लॻो पियो आहे, पंहिंजे कमर्शियल एंटरप्राइज़ लाइ लॻो पियो आहे, त इहा क़ीमत जेकॾहिं न वधे हा त 20 रुपया सस्तो जेको आहे सो हुनखे जेको आहे सो वापराइण वारी क़ीमत मिले हा। त IMF इहो जेके बि ॻाल्हियूं छॾे वई आहे, जंहिंखे असां चवंदासीं हिकिड़ा एग्रीड पोज़ीशन, उन एग्रीड पोज़ीशन में सिर्फ़ु ऑयल लाइ न आहे, उन एग्रीड पोज़ीशन में बिजलीअ लाइ आहे, उन एग्रीड पोज़ीशन में गैस लाइ आहे, ऐं उन एग्रीड पोज़ीशन में जेको आहे सो हर हंधि जिते एक्सपेंडिचर जे साम्हूं रेवेन्यू घटि आहे उते आहे। ओवरऑल जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं मुल्क में जेको बि रेवेन्यू आहे उन जे ऐं ख़र्च करण जे विच में हिकिड़ो वॾो तफ़ावत आहे, जंहिं तफ़ावत खे IMF सम्झे थी त कुझु सोशल सेक्टर प्रोग्राम्स आहिनि, जीअं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम आहे, कुझु इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट जी अशद ज़रूरतूं आहिनि, कुझु रोड रस्ता ठाहिण जे करे इकोनॉमी बहितर थींदी आहे, उन खे बि हुननि हिकिड़े परसेंटेज ऑफ GDP ते लिमिट कयो आहे त इन खां वधीक तव्हां जेको आहे सो पंहिंजो ख़र्च न वधाईंदव। पर उन सां गॾोगॾु जेको आहे सो IMF जेको आहे सो इहे मेजर्स जेके आहिनि से
वठण लाइ हुकूमत खे इन्हनि छॾियल जेके मेमोरेंडम्स आहिनि उन में काफ़ी ॻाल्हियूं जेके आहिनि से करे चुकी आहे ऐं उन्हनि ते जेकॾहिं पाकिस्तान थोरी देरि लाइ मां चवां त न हलंदो त IMF उन ते एतिराज़ करे सघंदी। जंहिं एतिराज़ जी क़ीमत हूंदी त आईंदा जेका सेकेंड किस्त आहे $3 अरब जी उन जे मिलण में मुश्किलात थींदियूं। हाणे हिन वक़्तु छाकाणि त हीअ गवर्नमेंट आहे ऐं हिन गवर्नमेंट ते हिकिड़ो बार आहे त हिननि ई IMF सां इहो एग्रीमेंट कयो आहे। बार बार ही पुराणी गवर्नमेंटनि खे मौरूद इल्ज़ाम था ॾियनि। मुंहिंजो ख़्याल आहे उन खां ॿाहिरि निकिरी करे असां चऊं त इहो $3 बिलियन वठण जे अॻियां जेके बि पना सही थिया आहिनि एग्रीड थिया आहिनि उहे हिन मौजूदा हुकूमत कया आहिनि। इन करे ऑयल जी प्राइस वधे थी। पर हाणे ऑयल जी प्राइस वधण खां पोइ इहो सोचूं त इन जा असर छा थींदा। ॾिसो इन जा असर थींदा बिजली जूं क़ीमतूं कुझु ॾींहंनि खां पोइ नेपरा में पंहिंजी पिटीशन ऐं उनखे फ्यूल एडजस्टमेंट सरचार्ज जे हवाले सां उहो ईंदो। तव्हांजी जेका बि LPG सॼी कैरेज आहे उन कैरेज में तव्हांजी जेका आहे सा ऑयल इस्तेमालु थिए थो। तव्हांजा उते क़ीमतूं वधंदियूं ऐं ऑलरेडी ₹27 पर किलो वधी चुकी आहे उन जी क़ीमत। उन खां अलावा जेके बि लॉजिस्टिक्स आहिनि इम्पोर्ट पाकिस्तान में कराची पोर्ट खां वठी जॾहिं तोरखम बॉर्डर ताईं वेंदी पंजाब में वेंदी ॿियनि सूबनि ॾांहुं वेंदी त उन जी ट्रांसपोर्टेशन कॉस्ट बि उन क़ीमत में गॾाई वेंदी जेका क़ीमत ख़रीद आहे या क़ीमत इम्पोर्ट आहे। माना ओवरऑल ऑयल जे प्राइज़िस वधाइण जो मतिलबु आहे त सॼे पाकिस्तान में हर शइ जेका मुतहरिक आहे जंहिंमें ऑयल जो इस्तेमालु आहे अणसिधे या सिधे तरीक़े सां उन्हनि जूं क़ीमतूं जेके आहिनि से वधंदियूं ऐं उन्हनि जो भार जेको आहे सो आम माण्हू ते इन करे थो अचे छाकाणि त आम माण्हू जी जेका डिस्पोजेबल जेका इनकम आहे माना उहा इनकम जंहिंखे हू पंहिंजे तमामु ज़रूरतुनि जेके चइजे त अशद ज़रूरतूं अंग्रेज़ी में एसेंशियल चयो वेंदो आहे उन्हनि ज़रूरतुनि खे पूरी करण जे बि क़ाबिलियत नथो रखे। बिल्कुलु सही था चओ। जी मेमन साहब तव्हांजी ॻाल्हि मां कटियां थो, माफ़ु कजो। बिल्कुलु सही था चओ। IMF त सभु को सम्झे थो। हाणे त पाकिस्तान जो अवाम बि सम्झे थो त उहो हिकिड़ो इदारो आहे बैंक आहे जेको कर्ज़ु ॾिए थो ऐं उहो कर्ज़ु मुल्कनि खे वापसि करिणो हूंदो आहे ऐं बदकिस्मती सां जेको पाकिस्तान आहे उहो रुगो व्याज जी रक़म ही ॾुखे तरीक़े सां उहा ॾिए पियो ऐं कॾहिं कॾहिं त ईअं थिए पियो जो उहो रोल ओवर कराइण जूं असां कोशिशूं कंदा आहियूं ऐं ताज़ो चीन जो जेको मामिलो आहे उहो बि असां तव्हांजे साम्हूं आहे। त हाणे जीअं बिजली जे ठहण वारी क़ीमत में ऐं जेका हुनजी रेवेन्यू आहे उन में तव्हां घटि में घटि 1300 अरब जो जेको आहे हिकिड़ो फ़र्क़ु आहे जेको हिकिड़ो वॾो ॻणती वारी सूरत हाल आहे, तशवीश वारी सूरत हाल आहे। हाणे IMF वारो मामिलो पंहिंजी जाइ ते आहे ऐं आम माण्हुनि जी आमदनी बि अव्हांजे साम्हूं आहे। पर इन सूरत हाल मां निकिरण जे लाइ जेका हुक्मराननि जी संजीदगी आहे या हुक्मराननि जा जेके ख़र्च आहिनि शाही ख़र्च आहिनि उहे बि त घटि न पिया थियनि। त जेकॾहिं असां उन पैटर्न ते हलूं ऐं बचति कयूं किफ़ायतशारी मुहिम जो ऐलान त थियो पर अमली तौर ते उन ते का बि शइ नज़र न पई अचे। त हाणे इन क़िस्म जी सिचुएशन में इन सॼे मामलनि मां निकिरण जे लाइ छा थियणु घुरिजे ऐं थींदो कीअं? छाकाणि त हुकूमत जेकॾहिं उहे शाही ख़र्च करे पई 86 माण्हुनि जी कैबिनेट हले पई ऐं हिकिड़ा वॾा ख़र्च हलनि पिया त मां नथो सम्झां त को असां इन सिचुएशन मां को निकिरी सघंदासीं। ॾिसो थोरी देरि लाइ जेके ॻाल्हियूं शहबाज़ शरीफ़ कयूं त ऑस्टरिटी मेजर्स थींदा मूंखे चङी तरह यादि आहे हिकु सिट उन मां हिकिड़ी ॻाल्हि इहा की हाणे वॾियुनि गाॾियुनि जो इस्तेमालु बंदि थींदो, पेट्रोल जी बचति थींदी ऐं इन खे हिकिड़ी किफ़ायतशारी चयो वेंदो। सभ खां पहिरियों त कोई शहबाज़ शरीफ़ खां पुछे त तूं जो हिकिड़े 2 मर्सिडीज़ बेंज़ में अॻियां पोयां स्टैंड बाय में उन खां पोइ जेको आहे सो सॼी कतार में 15-20 गाॾियूं हलनि थियूं प्रोटोकॉल में। साॻियो हाल मिनिस्टरनि जो आहे, साॻियो हाल मिनिस्टरनि जो आहे। तव्हां सिंध में वेठा आहियो, तव्हां कराचीअ जे शाहराउनि ते तव्हांखे जेके आहिनि से GP खां वठी GS खां वठी GSL खां वठी हर नेम प्लेट जेका सरकारी इदारे सां मुंसलिक आहे, सिधो सरकारी इदारो, ऑटोनॉमस बॉडी या कॉर्पोरेशन। शहबाज़ शरीफ़ जी इहा तकरीर जेका आहे सा हिकिड़ी लफ़्ज़नि ते मुश्तमिल हुई, उन जी प्रैक्टिकल हिकिड़ी का बि कन्वेड इम्प्लीमेंटेशन न थी। हाणे वापसि अचूं वेरी रिसेंटली पंजाब में यानी 2 खां वठी कुझु 2.6 अरबनि पंहिंजूं अख़बारी रिपोर्टेड ॻाल्हियूं आहिनि त कैबिनेट फ़ैसिलो छा कयो त जेको आहे सो जेके बि असिस्टेंट कमिश्नर आहिनि
उन्हनि खे जेके आहिनि से असां 1800 सीसी नयूं गाॾियूं वठी ॾियूं। मूंखे इहो ॿुधायो त मोहम्मद ख़ान जोड़े जो तव्हां ख़बर न आहे तव्हांजी उमिरि केतिरी आहे, पर असां त पाण ॾिठो त मोहम्मद ख़ान जोड़े जो जॾहिं वज़ीर आज़म हो उन चयो त गाॾियुनि जी ऑस्टेरिटी, मां तेल जूं क़ीमत घटाए थो ऐं उहे नॉन डेवलपमेंट ख़र्च जेके गाॾियुनि ख़रीद करण में इस्तेमालु थियनि था उन ते अमल शुरू थो कयां ऐं उन अमल जो सभ खां पहिरें पाण मिसाल हो ऐं उन प्राइम मिनिस्टर 1600 सीसी गाॾी रखी, फेडरल सेक्रेटरीज़ खे 1000 सीसी ताईं आंदई ऐं ॿियनि खे 800 सीसी गाॾियुनि ताईं आंदई। हाणे इहो हिकिड़ो अमली मिसाल त मां पंहिंजी ज़िंदगी में ॾिठो त ईअं वाक़ई थियो। हिते जेके आहिनि से कफ़ायतशुमारी जे हवाले सां थोरी देरि लाइ असां ॻाल्हियूं कयूं त 18th अमेंडमेंट खां पोइ मूंखे इहो ॿुधायो हेल्थ, एजुकेशन, सोशल सेक्टर, EOPI, इन स्पेशल इनिशिएटिव्स, इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि से प्रोविंसिस खे मुंतक़िल थी चुकियूं आहिनि। बिल्कुलु सही। उनजे 11 ज़ैली इदारा मिनिस्ट्रीज़ आहिनि जंहिंमें फेडरल सेक्रेटरीज़ बि आहिनि, जंहिंमें एडिशनल्स बि आहिनि, जॉइंट सेक्रेटरीज़ बि आहिनि, डिप्टी सेक्रेटरीज़ बि आहिनि, बेतहाशा हिकिड़ो सेक्शन ऑफिसरनि जी जेका आहे त फ़ौज मौजूदु आहे, ख़र्च पिया हलनि। इहो ॿुधायो त ऑस्टेरिटी मेजर्स किफ़ायतशुमारी आख़िर इन मुल्क में जॾहिं असां आईन ते ई अमल कोन था कयूं त इहे मिनिस्ट्रियूं हाणे फेडरल गवर्नमेंट में त बंदि थियणु खपनि। इहे छाजे लाइ पियूं थियूं हलनि? बिल्कुलु सही। इन करे पियूं हलनि त छाकाणि त कुझु वज़ीरनि खे उहिदा मिलणा आहिनि, कुझु स्टेट मिनिस्टर बि हूंदा आहिनि, कुझु स्पेशल असिस्टेंट बि हूंदा आहिनि, त इहे सॼी हिकिड़ी सियासी हिकिड़ी जेका फेवर आहे उन जे नतीजे में कफ़ायतशुमारीअ जो बिल्कुलु जंहिंखे चइजे त हिकिड़ो अंसर मौजूदु प्रैक्टिकली नथो थी सघे। ॻाल्हियूं तमामु घणियूं आहिनि। बिल्कुलु सही था चओ। जेके शयूं आहिनि अमली तौर ते उहे तव्हांजे साम्हूं आहिनि। बिल्कुलु सही था चओ। वॾी महिरबानी जवाहर मेमण साहब, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, प्रोग्राम जारी आहे, वठूं था ब्रेक।